जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि सिंधियुनि जा तिरमूरी जा स्पेशल तिरनि वारा बोनीडा जेके ॾाढा नरम हूंदा आहिनि और माखीअ में ठहियल हूंदा आहिनि। इहे कीअं ठाहिजनि जीअं इहे बिल्कुलु बाज़ार वांगुरु नरम ठहनि। ॾाढो आसान आहे, वीडियो एंड ताईं ज़रूरु ॾिसजो। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। इहो उहो चैनल आहे जंहिं ते सिंधियत सां रिलेटेड सभु वीडियोस मां अपलोड कंदी आहियां, चाहे उहो सिंधी खाधो हुजे, सिंधी ट्रेडिशन हुजे, सिंधी कल्चर हुजे। हिकु हिकु वीडियो मुंहिंजे चैनल ते अवेलेबल आहे, त तव्हां ज़रूरु ॾिसजो और पंहिंजे माइटनि ऐं दोस्तनि ताईं इहो वीडियो ज़रूरु पहुचाइजो त हुनर मुस्कान का चैनल ते इहे वीडियोस अवेलेबल आहिनि। अचो त वीडियो शुरू था कयूं पिया। बोनीडा ठाहिण लाइ सभिनी खां पहिरियों तिरनि जो इस्तेमालु करिणो आहे। त हिते मां 150 ग्राम तिर खया आहिनि, अछा तिर। उन्हनि खे असांखे भुञणो आहे, बिल्कुलु तेल जो इस्तेमालु न कंदासीं, ड्राई रोस्ट करिणो आहे। जीअं तिरनि खे असां भुञींदासीं धीरे गैस ते, यानी बिल्कुलु सिम बाहि रखणी आहे, त इहे फुंडंदा वेंदा और क्रिस्पी थी वेंदा। लॻभॻि 3 खां 4 मिंट इनखे भुञंदासीं असां। उन खां पोइ गैस बंदि करे छॾींदासीं और इनखे पासीरो करे रखंदासीं। हाणे खणंदासीं ॿी तई, उन में विझंदासीं खंडु। 100 ग्राम खंडु खई आहे मां हिते। और गॾु इन में विझंदासीं असां अधु कोप पाणी। अधु कोप पाणी विझण खां पोइ इनखे असांखे मिक्स करिणो आहे और खंड खे असां सिजाईंदासीं और इनजी थिक चाशनी ठाहिणी आहे, यानी घाटी चाशनी ठाहींदासीं इनजी, जीअं हिकु तार जी चाशनी हूंदी आहे तीअं। चाशनी ठाहिण महिल ध्यानु रखिणो आहे, बाहि खे सिम रखिणो आहे, जीअं इनजो कलर जेको आहे डार्क न थिए। चङी तरह इनखे घुमाईंदासीं। ॾिसो खंड हाणे ॻड़ी वई आहे। हाणे धीरे धीरे इहा जेका आहे घाटी थींदी वेंदी। इनखे चेक कंदासीं। ॾिसो हीअ हिकु तार जी चाशनी असांजी तयारु थी वई आहे। गैस बंदि करे छॾींदासीं, छाकाणि इन खां वधीक असां अगरि इनखे सिजाईंदासीं त इहा ॼमणु चालू थी वेंदी। इनखे थधो करिणो आहे असांखे, छाकाणि असां हिन में माखी मिलाइणी आहे, त माखी जेका आहे गरम शइ में न मिलाइबी आहे। त इनखे कंटिन्यूस घुमाईंदे पहिरियों इनखे थधो कंदासीं और इन खां पोइ असां हिन में विझंदासीं माखी। 75 ml आहे इहा। अगरि कप में असां इनखे मेजर कंदासीं त लॻभॻि इहा अधु कोप जे बराबरि आहे। चङी तरह मिक्स कंदासीं इनखे। इन खां पोइ हिन में विझंदासीं वनीला एसेंस। तव्हां चाहियो त हिते रोज़ एसेंस बि विझी सघंदा आहियो, गॾु हुन सां थोरो सो कलर बि, पर मां हिते वनीला एसेंस विझी रही आहियां। इनखे चङी तरह मिक्स करे जेके असां तिर भुञी रखिया हुआसीं उहे विझंदासीं। चङी तरह मिक्स कंदासीं इनखे। इहो असांजो मसालो तयारु थी वियो आहे। असां चाहियूं त हिन में हिते ड्राई फ्रूट बि विझी सघंदा आहियूं। कुझु ड्राई फ्रूट्स खणी उनखे थोरो सो भुञी पोइ विझिजो त उहे ॾाढा सुठा लॻंदा आहिनि। हाणे हथ में थोरो सो तेल लॻाइणो आहे और असां हिन मां ठाहींदासीं बोनीडा। साइज़ नंढी वॾी असां पंहिंजे हिसाब सां करे सघंदा आहियूं। इहो गरम आहे त थोरो ध्यानु रखिजो हथ सड़े न। इन तरह सभु असां बोनीडा ठाहींदासीं। के बोनीडा चवंदा आहिनि, के बोरिंडा चवंदा आहिनि इनखे, तिरनि जा बोरिंडा। अहिड़े नमूने सभु लॾूं याने बोरिंडा ठाहींदासीं असां। इन खां पोइ इन जे मथां ड्राई फ्रूट हणंदासीं। ड्राई फ्रूट गरम में ई हणणो आहे, थधे थियण खां पोइ न लॻंदो। इन ते काजू, बादाम, किशमिश, पिस्ता असां पंहिंजी चॉइस सां हणी सघंदा आहियूं। त हिते मां सभिनी ते पहिरियों किशमिश हणी रही आहियां, उन सां गॾु इन ते हणंदासीं असां पिस्ता। तव्हां चाहियो त हिन ते हिकु बादामी बि हणी सघंदा आहियो। हिकु हिकु किशमिश हणण खां पोइ असां हिन ते हणंदासीं पिस्ता। उनखे सन्हो कटे करे। और जीअं मां ॿुधायो इहे गरम में ई चिपकंदा, थधे थियण खां पोइ न थींदा।
पिस्ता हणण खां पोइ इनखे असां 15 खां 20 मिंट छॾे ॾींदासीं जीअं चङी तरह सेट थी वञनि। उन खां पोइ इनखे कढणो आहे और इनखे असां पन्नीअ में यानी फ्रेश रैप में वेड़ींदासीं, जीअं ॿाहिरि बाज़ारि में मिलंदा आहिनि इहे, छाकाणि इहे त काफ़ी सॉफ्ट हूंदा आहिनि, इन जे करे इनखे असां चङी तरह रैप करे रखंदासीं। हिते मां फ्रेश रैप जो इस्तेमालु कयो आहे, क्लिंग रैप। और हिन तरह हिकु हिकु लड्डूअ खे याने बोनीडे खे असां ॿधंदासीं। इहे असांजा तिरमूरीअ जा माखीअ वारा बोनीडा तयार आहिनि, जेके ॾाढा सॉफ्ट आहिनि। ॾिसो मां तव्हांखे हिकिड़ो टोड़े बि ॿुधायां थी पई त इहो अंदरि केॾो सॉफ्ट आहे। नॉर्मली तिरनि जा लड्डू ठाहिया वेंदा आहिनि त उहे काफ़ी हार्ड हूंदा आहिनि, पर असां सिंधी जेके आहियूं इहे लड्डू ठाहींदा आहियूं याने बोनीडा जेके ॾाढा सॉफ्ट हूंदा आहिनि। ॾिसो त वीडियो तव्हांखे अगरि पसंदि आयो हुजे त ज़रूरु लाइक कजो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, जीअं मुंहिंजे ईंदड़ वीडियोज़ जी नोटिफिकेशन तव्हां वटि अचे और तव्हां मुंहिंजो काओ बि वीडियो मिस न कयो। और कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो त मुंहिंजो वीडियो तव्हांखे कीअं लॻो। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो। फेसबुक और इंस्टाग्राम ते मूंखे ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद। जय झूलेलाल।